ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 31/3/2026। अॼु मीठा मीठा भावतर चवंदा मीठे मीठे ॿार ऊच पद पाइणो आहे त सची बाप सां गॾु सचा रहो। कोई बि भूल थिए त बाप सां क्षमा वठो, पंहिंजी मत ते न हलो। कोई बि भूल थिए त बाप सां क्षमा वठो, पंहिंजी मत ते न हलो। प्रश्न: कहिड़ो लाल कॾहिं छिपी न सघंदो? उत्तर: जंहिंजो ईश्वर परिवार सां प्यार आहे, जंहिंखे राति ॾींहुं सर्विस जो ओनो रहंदो आहे। अहिड़े सर्विसेबल जो फरमान बरदार वफ़ादार आहिनि, उहे कॾहिं बि मनमत ते न हलंदा आहिनि। ॿारनि सां बाप सां सचा साफ़ दिलि आहिनि, उहे कॾहिं छिपाए न सघंदा आहिनि। त अहिड़ा लाल छिपी बि न सघंदा आहिनि कि तव्हां ही माता पिता आहियो। ओम शांति। गीत में गारंटी कंहिंजी आहे? माता पिता सां गॾु ॿारनि जी गारंटी आहे कि बाबा असांजी त तव्हां हिकु, ॿियो न कोई। केतिरी ऊची मंज़िल आहे न कि सभु कुझु छॾे करे बस हिकु शिव बाबा, ॿियो न कोई, है न। दुनिया में दैहिक संबंधी माण्हुनि जा एॾा हूंदा आहिनि, धन संपत्ति चीज़ियूं सभु कुझु हूंदे हुए बि माण्हू चए मुंहिंजो त हिकु शिव बाबा, ॿियो न कोई। केतिरी ऊची मंज़िल आहे। अहिड़ो श्रेष्ठ बाप जी श्रीमत ते कोई हली न सघे। वरसो ज़रूरु ऊच पाईंदा न, परंतु बुद्धि चईंदी आहे वरी ऊची मंज़िल ॾिसण में ईंदी आहे। जो कोटनि में कोई में बि कोई, सिर्फ़ु माला जा दाणा ठहींदा आहिनि। चईंदा बि आहिनि तव्हां माता पिता, परंतु माया एतिरी दुस्तर आहे जो कोई मुश्किल ई गारंटी ते हली सघंदा आहिनि। हर हिकु पाण सां पुछी सघंदो आहे कि सच माता पिता जो ठहियो आहे। बाप चईंदा आहिनि न, ॾाढा थोरा आहिनि। तॾहिं त ॾिसो माला केतिरनि जी ठहींदी आहे। केतिरा कोटनि में सिर्फ़ु 8 जी वैजंती माला ठहींदी आहे। कहिड़ा थोरा आहिनि, हुन में सिर्फ़ु 8 जी वैजंती माला ठहींदी आहे। कई चईंदा आहिनि हिकु आहे, कई चईंदा हिकु आहिनि, कंदा ॿियो आहिनि। इन करे बाबा बि चईंदा आहिनि ॾिसो कहिड़ो वंडर आहे। बाबा केतिरो प्रेम सां सम्झाईंदा आहिनि, परंतु सपूत ॿार ॾाढा थोरा निकिरंदा आहिनि जेका माला जा दाणा ठाहींदा आहिनि। माला जो दाणो बि कीअं ठाहींदो? इन अनुसार इहे बि हिकु अनुसार आहे कि सभु कुझु भुलिजी करे बसि हिकु बाबा, ॿियो कुझु बि असांखे आकर्षित न करे, है न। माला बाप बि चईंदा आहिनि ॾिसो कहिड़ो वंडर आहे। बाबा केतिरो प्रेम सां सम्झाईंदा आहिनि, परंतु सपूत ॿार ॾाढा थोरा निकिरंदा आहिनि जो कि माला जा दाणा हूंदा आहिनि। ॿारनि में एतिरी ताक़त न आहे जो श्रीमत ते हली सघनि, त ज़रूरु रावण जी मत ते आहिनि न। हिन करे एतिरो ऊच पद पाईंदा न आहिनि। कोई वेला ई माला जो दाणो ठाहींदा आहिनि। उहो त लाल छिपी न रही सघंदा आहिनि, उहो दिलि ते चढ़ा हुआ रहंदा आहिनि। राति ॾींहुं सर्विस जो ओनो रहंदो आहे न। ईश्वर संबंध सां लव रहंदो आहे। ॿाहिरि में हुननि जी बुद्धि किथे न वेंदी। अहिड़ा लव दैवी परिवार सां रखिणो आहे। अज्ञान काल में बि ॿारनि जो बाप सां, भाउ भेणनि जो आपस में ॾाढो लव रहंदो आहे। हिते त कोई जो रिंचक मात्र बाप सां गॾु योग ई न आहे। गारंटी त कंदा आहिनि। भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि। हाणे त ॿार सम्मुख आहिनि। वीचार कबो आहे भक्ति मार्ग में जो ॻाईंदा रहंदा आहिनि केतिरो लव सां यादि कंदा आहिनि। हिते त यादि ई न कंदा आहिनि। बाबा जो ठहिण सां माया दुश्मन ठही वेंदी आहे। बुद्धि ॿाहिरि हली वेंदी आहे त माया सुठो ई किराए ॾींदी आहे। उहो ख़ुदि न चईंदा आहिनि, उहो ख़ुदि न सम्झंदा आहिनि कि असां जो कुझु करूं था उहो किरण जे लाइ ई करूं था। पंहिंजी मत ते किरंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे पतो ई न पवंदो आहे कि असां छा था करूं। कुझु त खामी ॿारनि में बि आहे न। चईंदा हिकु आहिनि, ॿियो कंदा ॿियो आहिनि। न त बाबा सां वरसो केतिरो ऊचो मिलंदो आहे।
सच्चाई सां केतिरो बाप जी सर्विस में लॻी वञणो खपे, परंतु माया केतिरी दुस्तर आहे। कोटनि में कोई बाप खे पूरो पहचानंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि कल्प कल्प हीअं ई थींदो आहे। पूरो वफ़ादार फरमानबरदार न हुजण जे कारण हुन वीचारनि जो पद अहिड़ो थी वेंदो आहे। चईंदा बि आहिनि बाबा असां राजयोग सिखी हिनत सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठाहींदासीं। राम सीता बि न, हथ बि उठाईंदा आहिनि, परंतु चलन भी त अहिड़ी हुजणी खपे न। बेहद जो बाप वरसो ॾियण लाइ आया आहिनि, उन्हनि जी श्रीमत ते केतिरो हलणो खपे। ॾाढा आहिनि जंहिंजा कसम खायल हूंदी आहे। हाणे श्रीमत ते न हलंदासीं, असां त श्रीमत ते हलंदासीं ई न, उहो छिपा न रहंदा आहिनि। ॾाढा आहिनि जी कसम खाई वरिती आहे, असां श्रीमत ते न हलंदासीं, उहो छिपा न रहंदा आहिनि। कोई जी तक़दीर में न आहे न त देह अभिमान पहिरियों थप्पड़ लॻाईंदो आहे, पोइ काम जो विकार, काम न त क्रोध लोभ आहे त सभी दुश्मन। मोह बि अहिड़ी चीज़ आहे जो बिल्कुलु ई सत्यानाश करे ॾींदी आहे। मोह बि कमु न आहे, वॾा कड़ा दुश्मन आहिनि। पाई पैसे जी चीज़ चोरी करे वठंदा आहिनि, इहे बि लोभ आहे न। चोरी जी ॾाढी गंदी आदत आहे। अंदरि में दिलि खाइणी खपे कि असां पाप कंदा आहियूं त छा पत पाईंदासीं। शिव बाबा जी यज्ञ में अची करे बाबा वटि असां अहिड़ो कमु करे सघंदा आहियूं, कीअं करे सघंदा आहियूं, है न। शिव बाबा जी यज्ञ में अची करे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे न यज्ञ में अची की असांजे बाबा जो ई त आहे, हल खणी वटि छा थो थिए। लेकिन बाबा चए थी न कि न, निमित खां पुछी करे खाओ। बाबा माया ॾाढो उल्टो कमु कराईंदी आहे। केतिरा बि सम्झाईंदा आहिनि, पोइ बि आदत पयल आहे। कोई नाम रूप में फसी पईंदो आहे, देह अभिमान जे कारण नाम रूप में अची वेंदा आहिनि। हर हिकु सेंटर जो बाबा खे सॼो मालूम रहंदो आहे। बाबा बि छा करनि, सम्झाइणो त पवंदो आहे न। केतिरा सेंटर्स आहिनि, केतिरा बाबा वटि समाचार ईंदा आहिनि, फ़िक्रात रहंदी आहे, पोइ सम्झाइणो पवंदो आहे। माया बि कमु न आहे, ॾाढी तंग कंदी रहंदी आहे। सिरे ॿारनि खे बि चईंदा आहिनि वॾो कहलाइणु, वॾो दुख पाइणु। हिते त दुख जी कोई ॻाल्हि न आहे। ॼाणंदा आहिनि कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। ईश्वर जो ठही करे पोइ बि माया जी वश थी वेंदा आहिनि, कोई न कोई विक्रम करे वठंदा आहिनि। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि प्रतिज्ञा त ॾाढा ॿार कंदा आहिनि कि बाबा असां तव्हांजी श्रीमत ते ज़रूरु हलंदासीं, परंतु हलंदा न आहिनि। इन करे माला ॾिस केतिरी नंढी ठही आहे, बाक़ी त आहे ई प्रजा। केतिरी वॾी मंज़िल आहे न। हिन में दिलि जी वॾी सफ़ाई खपे। कहावत आहे न, सच त मिठो नच। अगरि बाप सां गॾु सचो लव हलंदो रहे त सत्य में श्री कृष्ण सां गॾु वञी करे डांस कंदा। सत्युग में श्री कृष्ण जो डांस मशहूरु आहे। रासलीला राधे कृष्ण जी ई ॾेखारींदा आहिनि, पुठियां रामलीला ॾेखारींदा आहिनि, परंतु नंबर 1 आहे राधे कृष्ण जी रासलीला। छो जो हिन समय उहा बाप सां ॾाढा सचा ठहींदा आहिनि, न त केतिरो ऊच पद पाए वठंदा आहिनि। हथ त ॾाढा उठाईंदा आहिनि, परंतु माया कहिड़ी आहे। बसि ज्ञान में आहे न, बाबा सां हमेशह सचा रहो, जो बाबा चवनि था उहो कंदा रहो। पोइ बि कुझु गड़बड़ थी वई त हुन समय बाबा खे ॿुधायो। प्रतिज्ञा कंदा आहिनि त हुन ते हलणो पए न। माया जी भूतनि खे भॻाइणो। देह अभिमान जे पुठियां ई सभु भूत चटकी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठही बाप खे यादि करो। हुन में बि सवेरे सवेरे उथी करे बाबा सां ॻाल्हियूं करणियूं खपनि। बाबा जी महिमा करो। भक्ति मार्ग में भले यादि कंदा आहिनि, परंतु महिमा त कोई आहे न। श्री कृष्ण खे यादि कंदा, महिमा कंदा। छा महिमा गाईंदा आहिनि श्री कृष्ण जी? माखन चरायो, गोपियनि खे भॻायो, अकासुर बकासुर खे मारियो, इहो कयो, उहो कयो, हीअं महिमा कंदा रहंदा आहिनि। बसि ॿियो छा चईंदा आहिनि, इहे सभु कूड़ आहे, सच जी रती न आहे। पोइ रास्तो छा ॿुधाईंदा? मुक्ति खे ई न ॼाणंदा आहिनि। हिन समय सॼे विश्व ते रावण जो राज्य आहे। सभु हिन समय पतित आहिनि न। मनुष्य भ्रष्टाचार जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहिनि
कि सतयुग में निर्विकारी देवता हुआ, ॻाईंदा आहिनि सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। परंतु पोइ बि चई ॾींदा आहिनि उते बि रावण कंस जरासंधी आदि हुया। चइबो बि आहे पवित्र ठहो त चईंदा आहिनि देवताउनि खे बि त ॿार आदि हुया न। अरे तव्हां ॻाईंदा आहियो सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी, पोइ विकार जी ॻाल्हि कीअं थींदी आहे? तव्हां बि निर्विकारी ठहो त चईंदा आहिनि सृष्टि कीअं वधंदी, ॿार कीअं पैदा थींदा? मंदरनि में वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि, घर में अचण सां उहो महिमा भुलिजी वेंदा आहिनि। पर तव्हां जांच करे ॾिसो, बाबा में घर में वञी करे सम्झायो त मञदा न, हुतां जी ॻाल्हि हुते ई रहिजी। पवित्र ठहिण लाइ चओ त चईंदा वाह इन बग़ैर दुनिया कीअं हलंदी। उन्हनि खे पतो ई न आहे कि वाइसलेस दुनिया कीअं हूंदी आहे। ॿारनि गीत बि ॿुधियो, प्रतिज्ञा कंदा आहिनि न, गीत छा हुयो? तव्हां ही माता पिता हो, तव्हांजी मत ते हलंदासीं, छोजी श्रीमत ते हलण सां कल्याण। बाबा त चईंदा रहंदा आहिनि श्रीमत ते हलो न त आख़िर मौत अची वेंदी, पोइ ट्रिब्यूनल में सभु ॿुधाइणो पवंदो। तव्हां ही इहे पाप कया, पंहिंजी मत ते हली करे पोइ कल्प कल्प जो दाग़ लॻी वेंदो आहे। ईअं न कि हिकु बार फेल थिया त ॿियो टियों वर्ष में पढ़ंदा न, हाणे नापास थिया त कल्प कल्प थींदो रहंदो। हिन करे पुरुषार्थ ॾाढो करिणो आहे, क़दम क़दम श्रीमत ते हलो, अंदरि कुझु बि गंद न रहे, हृदय खे शुद्ध ठाहिणो आहे। नारद खे बि चयो न पंहिंजी शक्ल आईने में ॾिसो, है न। त बाबा असांखे चवनि था श्रीमत ते हलो न त आख़िर मौत त ईंदो ई, पोइ ट्रिब्यूनल में सभु ॿुधाइणो पवंदो। तव्हां ही इहे पाप कया, पंहिंजी मत ते हली करे कल्प कल्प दाग़ लॻी वेंदो। ईअं न कि हिकु बार फेल थी वियो त ॿियो 3 बार पास थी वेंदो न, हाणे नापास कल्प कल्प थींदो रहंदो। इन करे पुरुषार्थ ॾाढो करिणो आहे, क़दम क़दम श्रीमत ते हलो, अंदरि कुझु बि गंद न हुजे, हृदय खे शुद्ध ठाहिणो आहे। नारद खे बि चयो न पंहिंजी शक्ल आईने में ॾिसो त चई ॾिठई मां त बंदर मिसला। इहे हिकु दृष्टांत आहे। पाण सां पुछिणो आहे कि असां केसि ताईं श्रीमत ते हलंदा आहियूं। बुद्धि योग काथे ॿाहिरि त न भटकंदो न, देह अभिमान में त न आहियां, देही अभिमानी त सर्विस में लॻल रहे। सॼो मदार योग ते आहे, भारत जो योग मशहूरु आहे। उहो त निर्विकारी बाप ही निराकारी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इन करे चइबो आहे सहज राजयोग, लिखियलु बि आहे निराकार बाप सहियो सहज राजयोग सेखारियईं। सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। तव्हां ॼाणंदा असांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहिणो आहे, पुण्य आत्मा ठहिणो आहे। पाप जी कोई ॻाल्हि न आहे, बाप जी यादि में रही करे उन्हनि जी सर्विस में रहणो आहे। एतिरो उच्च पद पाइणो आहे त कुझु त महिनत कंदा न। सन्यासी आदि त चई ॾींदा आहिनि कृस व्यवहार में रही कमल फूल समान रहो, इहे त न थी सघंदो। सन्यासी आदि त इहे चईंदा आहिनि कि त न थी सघंदो। संपूर्ण ठहिण में ॾाढा फेल थी वेंदा आहिनि, छो जो यादि न करे सघंदा आहिनि। हाणे प्राचीन योग बाप ई सिखलाईंदा आहिनि, है न, छो जो यादि न करे सघंदा आहिनि। संपूर्ण ठहिण में ॾाढा फेल थी वेंदा आहिनि, छो जो उहा बाबा खे यादि न करे सघंदा आहिनि। हाणे प्राचीन योग बाबा सिखलाईंदा आहिनि। बाबा असांखे प्राचीन योग सिखलाईंदा। बाबा चईंदा आहिनि योग त मां स्वयं ई अची करे सिखलाईंदो आहे। हाणे मूंखे यादि करो, तव्हांखे मूं वटि अचिणो आहे, इहा यादि जी यात्रा आहे। तव्हांजो स्वीट साइलेंस होम उहो आहे, इहे बि ॼाणंदा आहियो। असां ई बाप सां पूरो वरसो पायो हुयो त बाप बार बार सम्झाईंदा आहिनि प्रतिज्ञा ते पूरो रहो। भुलिजी वेंदा आहियो त बाप सां क्षमा वठिणी खपे, है न। अगरि भुलिजी वेंदा आहियो त बाप सां क्षमा वठो। प्रतिज्ञा जो कई उन जे विपरीत कुझु कर्म कयो त बाबा खे ॿुधाए करे क्षमा वठो। ॾिस इहे ॿार क्षमा वठण लाइ आयो आहे ख़ासि,
बाबा वटि हिकु ॾींहं लाइ आयो आहे। थोरी भूल थी त भॼी आयो। छो जो दिलि खे खाईंदो आहे त सम्झो सम्मुख वञी करे बाबा खे ॿुधायो केतिरो बाबा जे प्रति रिगार्ड आहे। ॾाढा ॿार आहिनि जो हिन सां बि जास्ती विक्रम कंदा आहिनि, पतो बि न पवंदो आहे। असां त चईंदा आहियूं वाह ॿार वाह, सुठो आहे, थोरी सी भूल कई त क्षमा वठण लाइ अची वियो। बाबा जो त हमेशह चइणो आहे कि भूल ॿुधाए करे क्षमा वठो, न त पाप वृद्धि खे पाईंदो रहंदो, पोइ किरी पवंदो। मुख्य योग सां ई बची सघंदो। पोइ योग जी ॾाढी कमी आहे। ज्ञान त ॾाढो सहज आहे। इहा त जीअं हिकु कहानी आहे कि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों कंहिंजो राज्य हुयो, कीअं हुननि राज्य कयो, केतिरो समय कयो, पोइ राज्य कंदे कंदे कीअं विकारनि में फसी वेंदा आहिनि, है न। कोई चढ़ाई न कई, चढ़ाई त बाद में जॾहिं वैश्य ठहिया तॾहिं थी, मतिलबु लड़ाई झगड़ो, उन्हनि सां त रावण राज्य छीनो, तव्हां पोइ रावण ते जीत पाए करे राज्य वठंदा। इहे बि कंहिंजी बुद्धि में मुश्किल वेंदो आहे। तव्हांजे बाप सां पूरो वफ़ादार फरमानबरदार थी करे रहणो आहे। अज्ञान काल में भी कोई वफ़ादार फरमानबरदार हूंदा आहिनि, कोई नौकर बि कोई नौकर बि वॾा ईमानदार हूंदा आहिनि। लाखों रुपए पिया हुजनि, कॾहिं हिकु बि उठाईंदा न। त बाबा चवनि था बाप सां पूरो वफ़ादार फरमानबरदार थी करे रहणो। अज्ञान काल में भी कोई वफ़ादार फरमानबरदार हूंदा आहिनि, कोई नौकर बि वॾा ईमानदार हूंदा आहिनि, है न। लाखों रुपया पिया हुजनि लेकिन न उठाईंदा आहिनि। चईंदा आहिनि सेठ जी तव्हां चाबी छॾे वञो, असां संभाले वेठा आहियूं। इहे बि ॾाढा आहिनि। बाप त ॾाढो सुठी रीति सम्झाईंदा रहंदा आहिनि। विवेक चईंदो आहे कि हिन कारण सां माला जो दाणो न ठहींदा आहिनि, छो जी वफ़ादार फरमानबरदार न हूंदा आहिनि। पोइ हुते वञी करे दास दासी ठहींदा। न पढ़ण सां ज़रूरु इहो हाल थींदो आहे। श्रीमत ते न हलंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हांजी मंज़िल सॼी योग ते आहे। माया हिकदमि नक सां पकिड़े योग लॻाइण न ॾींदी आहे। योग हुजे त सर्विस ॾाढी सुठी करनि। योग हुजे त सर्विस ॾाढी सुठी करनि, पापनि सां ड्रजनि। जीअं इहा ॿार त ॾाढो सुठो आहे। सचाई हुजे त अहिड़ी सुठा ॿार बि इन्हनि खां पद सुठे ॿारनि खां इन जो पद सुठो आहे ऐं सर्विस जो कंदा रहंदा आहिनि। हू किथे न किथे फसी रहंदा आहिनि, कुझु बि ॿुधाईंदा न आहिनि, चइण सां छॾंदा बि न आहिनि। गीत में बि ॾिसो प्रतिज्ञा कंदा आहिनि न कि कुझु बि थी वञे कॾहिं अहिड़ी भूल न कंदासीं। मूल ॻाल्हि आहे ही देह अभिमान जी। मूल ॻाल्हि कहिड़ी आहे? देह अभिमान जी। देह अभिमान सां ई भूलियूं थींदियूं आहिनि, ॾाढा भूलियूं कंदा आहिनि। इन करे सावधानी ॾिबी आहे। बाबा जो कमु आहे सावधान सम्झाइण। न सम्झंदा त चईंदा असांखे कोई सम्झायो थोरी। इन ते हिकु कहानी बि आहे। बाबा बि चईंदा आहिनि ॿार ख़बरदार रहो, न त ॾाढी सज़ा खाइणी पवंदी। पोइ ईअं न चइणो आहे कि असांखे सम्झायो थोरी। बाप साफ़ सम्झाईंदा आहिनि। थोरो बि पाप करण सां ॾाढी वृद्धि थी वेंदी आहे। पोइ बाप जे अॻियां सिर न उठाए सघंदा आहिनि। कूड़ ॻाल्हाइण सां त तौबा करणी खपे। ईअं न सम्झो कि शिव बाबा असांखे ॾिसंदा थोरी आहिनि। अरे अज्ञान काल में बि उहे सभु ॼाणंदा आहिनि, तॾहिं त पाप ऐं पुण्य जो एवज़ो ॾींदा आहिनि। साफ़ चईंदा आहिनि कि तव्हां पाप कंदव त तव्हांजे लाइ ॾाढी वॾी कड़ी सज़ा आहे। अज्ञान काल में बाबा सां वर्स वठण आया आहिनि त उन्हनि जे बदिले बाबा सां वर्स वठण आया त उन जे बदिले ॿई कान त न कटिणो खपे। न चईंदा आहिनि हिकु ऐं यादि कंदा आहिनि ॿिए खे। बाबा खे यादि न कंदा आहिनि त ॿुधायो उन्हनि जी छा गति थींदी। सच खाइण, सच ॻाल्हाइण, सच पाइण, इहा बि हाणे जी ॻाल्हि आहे।
है न। जबकि बाबा अची करे सेखारींदा आहिनि त हुनजी हर ॻाल्हि में सचो रहणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो बाबा चवनि था अहिड़ा वफ़ादार फ़रमान बरदार ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असीं सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां सच्चाई सां बाप जी सर्विस में लॻी वञिणो आहे। पूरो वफ़ादार फ़रमान बरदार ठहिणो आहे। ईश्वरी परिवार सां सचो लव रखिणो आहे। ॿियो आहे श्रीमत में मनमत व रावण जी मत मिक्स न करणी आहे। हिकु बाप ॿियो न कोई, हिन गारंटी में पक्को रहणो। हृदय खे शुद्ध पवित्र ठाहिणो। वरदान रूहानियत जी खुशबू जे आधार ते सर्व खे परमात्मा संदेश ॾियण वारा विश्व कल्याणकारी ठहूं। रूहानियत जी सर्व शक्तियूं स्वयं में धारण करो त रूहानियत जी खुशबू सहज ई अनेक आत्माउनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी। जीअं मन सां शक्ति सां प्रकृति खे सतो प्रधान ठाहींदा आहियो न, वैसे अन्य विश्व जी आत्मायूं जो तव्हां माण्हुनि जे अॻियां न अची सघंदियूं आहिनि, उन्हनि खे परे रहंदे उहे बि तव्हां रूहानियत जी शक्ति सां बाप जो परिचय मुख्य संदेश ॾेई सघंदा आहियो। ये सूक्ष्म मशीनरी जॾहिं तेज़ करो तॾहिं अनेक तड़पती हुई आत्माउनि खे अंजलि मिलंदी ऐं तव्हां विश्व कल्याणकारी कहलाईंदव। स्लोगन आहे पाण वटि शुद्ध व श्रेष्ठ संकल्प इमर्ज रखो त व्यर्थ स्वतः ई मर्ज थी वेंदो। अव्यक्त इशारो आहे। जिस समय कोई बि परिस्थिति अचे त बाबा खे साथी ठाहे छॾियो त अनुभव कंदव कि मां अकेली न आहियां, मूंसां गॾु विशेष शक्ति आहे। जिते बाप आहे उते चाहे केतिरा बि तूफ़ान हुजनि उहो तोहफ़ो ठही वेंदो आहे। निश्चय बुद्धि विजयंती न टाइटल जी स्मृति सां विजयी ठहो, विजयी वर्ष मनायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।